अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांजे लाइ तमामु नायाब वाक़ियो खणी आयो आहियां। इहो उस्ताद जलाल चांडे ऐं उस्ताद फोटो ख़ान ज़रदारी जो वाक़ियो आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो यकतार ऐं चपड़ी जो बेताज बादशाह फ़नकार हो, जंहिं झर झंग में यकतार ऐं चपड़ी खे ओज ॾिनो। दोस्तों झले दा वदा तेरे कान यार जानी मेहने झले दा वदा अले दाब के यार कोनी अले दाब के यार कोनी दूर पेरे अहिड़ी तरह ख़ान साहब फोटो ख़ान ज़रदारी साहब हारमोनियम ते ॻाईंदो ऐं दोस्तों तमामु वॾो कलाकार हो, क्लासिकल रागी हो ऐं ख़ान साहब फ़नकार हो दोस्तों। ऐं हुन जा मदा पूरी सिंध में पूरी दुनिया में आहिनि दोस्तों। हुन पुराणे फोक म्यूज़िक खे माना ज़िंदा कयो, पुराणे राग खे ज़िंदा कयो ऐं क्लासिकल राग ॿुधायो दोस्तों। फोक मौसीक़ी केरु माना हारमोनियम ते ॻायो ऐं माण्हुनि जा दिलि जीती छॾिया दोस्तों। ऐं झर जंग में मशहूरु थियो, अवामी मक़बूलियत माणी। जे इश्क कंदे दिलदार मुंहिंजा यार दुखन में रहणो पवंदी, दुखन में रहणो पवंदी। जे इश्क कंदे दिलदार मुंहिंजा यार दुखन में रहणो पवंदी, दुखन में रहणो पवंदी। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो 10 अगस्त 1944 ईस्वी धारे तालके मोरे ज़िले नौशेरा फिरोज़ जे हिकु नंढे ॻोठ में हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में पैदा थियो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे उस्ताद अलीगोर महर वटि शागिर्दी अख्तियार कई। उस्ताद अलीगोर महर जेको ज़िले घोटकी जे शहर मीरपुर माथिले जो रहाकू हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जेको वो उस्ताद अलीगुल महर जो शागिर्द हो घोटकी वारे जो। ऐं उस्ताद जेको आहे फोटो ख़ान ज़रदारी साहब ख़ान साहब इहो फ़कीर मिस्री जो शागिर्द हो। मिस्री फ़कीर जेको उस्ताद हो, रागी हो, कलाकार हो, हारमोनियम ते ॻाईंदो। त पोइ हिन खे बि शौक़ु थियो त बाबा मां हारमोनियम ते ॻाईंदुसि। इहो हुन जो शागिर्द थियो दोस्तों ख़ान साहब फोटे ख़ान ज़रदारी जो जनम ज़रदारी बिरादरी जे मोज़िज़ शख्सियत मोहतरम शेर मोहम्मद ज़रदारी जे घर में साल 1952 ईस्वी धारे ॻोठ आलम ख़ान ज़रदारी भरिसां थियो, जेको सिरहाड़ी तालके शहदादपुर ज़िले सांगड़ में आहे। दोस्तों हिकु मालूमात जी ॻाल्हि आहे त उस्ताद जलाल चांडे जो जेको जनम थियो 1944 ईस्वी धारे थियो ऐं उस्ताद फोटे ख़ान ज़रदारी जो जेको जनम थियो 1952 ईस्वी धारे ऐं किन किन जायुनि ते अचे थो त 1956 धारे। त इन मां ज़ाहिर थियो त उस्ताद जलाल चांडियो जेको हो उहो उस्ताद फोटे ख़ान ज़रदारी खां उमिरि में वॾो हो ऐं गायकी में बि पुराणो हो दोस्तों। इन सिलसिले में जिन दोस्तनि खे वधीक मालूमात हुजे से कमेंट में ॾेई सघनि था, जीअं अॻे वीडियो में उहा मालूमात ॾिजे। देखो खुशनुदा जलवा जंगी ओ तेरी पंहिंजो प्यार वा सदिन खां पुराणो, तेरी पंहिंजो प्यार वा शाहिद दिला सुना सॼो संसार वा सदिन खां पुराणो, तेरी पंहिंजो प्यार वा सदिन खां पुराणो।
दोस्तों उस्ताद जलाल चांडियो ऐं उस्ताद फोटो खान ज़रदारी ॿई वॾा कलाकार, वॾा ॻाइणा, वॾा फ़नकार ऐं चोटी जा कलाकार हुआ। दोस्तों हिननि जो हिक ॿिए सां को मुक़ाबिलो न आहे, को मुवाज़िनो न आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो फोटो खान ज़रदारी सां तमामु घणी मोहबत कंदो ऐं वॾी चाहत हूंदी हुअसि। ऐं जॾहिं बि सफ़र ते निकिरंदो त फोटे खान ज़रदारी जूं किस्टूं जेके न पंहिंजी गाॾी ते हलाईंदो, कार ते हलाईंदो ऐं सदाई किस्टूं गॾु हूंदियूं उस्ताद जलाल चांडियो वटि। सफ़र ते निकिरंदो त पंहिंजे ड्राइवर खे चवंदो त भाउ किस्ट हला, पोइ किस्ट हलाईंदो त फोटे खान ज़रदारी जी हलाईंदो। ऐं पंहिंजे कई इंटरव्यू में चई त मां जेको आहे फोटे ज़रदारी खे ॿुधंदो आहियां शौक़ सां। दोस्तों इहो उस्ताद जलाल चांडियो, उस्ताद जलाल चांडियो जी फोटे खान ज़रदारी सां तमामु घणी मोहबत हुई, इश्क हो ऐं हुन खां वॾो मुतासिर हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो ऐं फोटे खान ज़रदारी ॿिन्ही माना हिकु जहिड़ा कलाम बि ॻाया ऐं तमामु मक़बूलियत माणी ऐं हिननि खे अवामी पज़ीराई मिली ऐं अवाम जी वॾी मोहबत मिली। दोस्तों हिननि हिकु जहिड़ा कलाम ॻाया जिन में सुर राणो जेको आहे मोमल राणो इहो ॻायो ऐं ॿियो हिकिड़ो कलाम तमामु मक़बूल वियो, भली यार आए तुंहिंजूं लख भलायूं। हाणे इहो कलाम ॿिन्ही फ़नकारनि ॻायो ऐं तमामु ज़बरदस्त ॻायो। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿुधी ॾिसो त तव्हांखे इनशाला मज़ो ईंदो। दोस्तों मूं तो बहणो लागे हो मौला करणी तरा तूं तो साग भाभी दी डोहारण लागे हाणे तोरी तस पे राग ओ तब गल तुझे आ गया चई तरानी बिना राज में मूंखे कोन घुर्जे माल सो देखे वो सुवाल बेली कंजस पंहिंजे कुर्ब जो। दोस्तों कॾहिं तव्हां तन्हाई में हिननि जा कलाम ॿुधो त तव्हांखे ख़बर पवंदी त इन्हनि जे कलामनि में केतिरो असरु आहे, केतिरो सैर आहे। दोस्तों जेको पंहिंजे पाण में माना गिरफ़्त करे थो। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो उस्ताद फोटो खान ज़रदारी ॿई मोहबती फ़नकार हुआ, ॿई तमामु प्यारा फ़नकार हुआ। ऐं ॿियो अजीब इतफ़ाक़ इहो हो त ॿिन्हिनि जी ॿोली जेका हुई उहा सराइकी हुई। असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, भली दोस्त वाए तुंहिंजूं लख भलायूं। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब कयो। महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।